बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन। मुंहिंजो नालो डॉक्टर सादिक मेमन है। अॼु मां इंशाअल्लाह आला हज़रत जे बारे में कुझु तव्हांखे ॿुधाईंदुमि। अल्लाह पाक आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान के बेशुमार इल्म सां नवाज़ियो हो। अवां रहमतुल्लाह ताला अलैह 50 जे क़रीब इल्म कलम खयाऊं ऐं क़ाबिल क़दर किताब तहरीर फरमायो। अवां रहमतुल्लाह ताला अलैह के हर फ़न में काफ़ी कामयाबी हासिल थियूं। रियाज़ी जे इल्म में पंहिंजो मिसल पाण हुआ। अलीगढ़ यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर डॉक्टर ज़ियाउद्दीन जंहिं रियाज़ी में गैर मुल्कियूं डिग्रियूं ऐं तमगा हासिल किया हुआ, आला हज़रत जी ख़िदमत में हिकु दफ़ो रियाज़ी जो को मसलो पुछण आया। इरशाद फरमायो त हुन चयो, ही मसलो अहिड़ो न आहे जंहिंखे एतिरो आसानी सां अर्ज़ कयां। आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो, कुझु त ॿुधायो। वाइस चांसलर साहब सवाल पेश कयो। आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह उन वक़्तु हुनजो मुतमइन कंदड़ जवाबु ॾिनो। उनखे ॾाढी हैरत थी ऐं तमामु घणे ताजुब मां चवणु लॻो, मां इन मसइले लाइ जर्मनी वञणु चाहियां पियो त इत्तेफ़ाक़ सां असांजे दीनियात जे प्रोफेसर मौलाना सैयद सुलेमान अशरफ साहब मुंहिंजी रहनुमाई फरमाई ऐं मां हिते हाज़िर थियसि। हीअं तो मालूम थिए अवां इन मसइले के किताब में ॾिसी रहिया हुजो। डॉक्टर साहब तमामु घणो ख़ुशि थी वियो, वापसि मोटिया ऐं पाण रहमतुल्लाह अलैह ताला जी शख़्सियत खां एतिरो मुतासिर थिया जो दाढ़ी बि रखियाऊं ऐं नमाज़ रोज़े जा पाबंद बणिजी विया। अल्लाह पाक जी आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह के रहमत हुजे ऐं हुन जे सदके असांजी बख़्शिश थिए, आमीन। सिंधी सोशल मीडिया दावत इस्लामी जा नाज़रीन हिन पेज के लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।